मोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ख़ासि हिदायतुनि ते सिंध जे 17 शहरनि जो मास्टर प्लान तरतीब ॾियण लाइ कमु शुरू कयो वियो आहे। उन सिलसिले में सिंध जे 7 शहरनि जे मास्टर प्लान जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। उन सिलसिले में मोरो, हालाणी, कोटड़ी ऐं टंडो आदम जो मास्टर प्लान तयारु करण जो कमु फेज़ 3 में शुरू थी वियो आहे। अर्बन रीजनल पॉलिसी प्लानिंग ऐं सीनियर प्लानर अर्बन रीजनल पॉलिसी सैयद बाबर शाह सिंध हुकूमत पारां मोरो शहर जो मास्टर प्लान तैयार करण लाइ मोरो में मुनक़िद कयल सेमिनार खे ख़िताब। सेमिनार जी शिरकत कंदड़नि खे पीअण जे पाणी, सफ़ाई, नेकाल, ट्रांसपोर्ट, तइलीम, सिहत बाबति आगाही ॾिनी। मोरो शहर में ॿोॾि ऐं बरसाती पाणीअ जे नेकाल जे इम्कानी सूरत हाल बाबति ॼाण ॾिनी वई। उन मौक़े ते चेयरमैन ज़िला काउंसिल नौशरो फ़िरोज़, सुहेल अख्तर अब्बासी, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मोरो नज़ीर अहमद मेमण, असिस्टेंट कमिश्नर मोरो एक्सीएन पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग फैसल आफ्ताब मेमण, स्क्रिप्ट ट्यूबवेल डिवीज़न अहमद खान काके पोटो, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मोहम्मद मूसा गूंदल, सैयद काज़िम शाह, डायरेक्टर ज़राअत फारूक अहमद विस्तड़ो, डिप्टी डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट बशीर अहमद मल्ला, DSO सेकेंडरी असलम राजपर ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर मौजूदु हुआ।